सचल सरमस्त सिंधी ॿोली जा मशहूरु शाइर ऐं सूफ़ी बुज़ुर्ग हुआ। हिननि 7 ॿोलियुनि में शाइरी कई आहे। उन्हनि में सिंधी, सराइकी, पंजाबी, अरबी, फ़ारसी, बलोची ऐं उर्दू पिणु शामिल आहे ऐं वधीक सिंधी ऐं सराइकी में शाइरी कयऊं। सचल सरमस्त 1739 ईस्वीअ में सिंध जे मशहूरु शहर खैरपुर जे हिकु इलाइक़े दराज़ा में पैदा थिया ऐं उन जो तालुक़ु फ़ारूक़ी ख़ानदान सां हो। उन ख़ानदान में कई अहम हस्तियूं पैदा थियूं आहिनि, जिन में सचल सरमस्त जो ॾाॾो मियां ॾिनो उर्फ़ मोहम्मद हाफ़िज़ हिकु अहम बुज़ुर्ग ऐं शाइर हुआ ऐं सचल सरमस्त जी मुलाक़ात शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ सां थी, जेको वाक़ियो पिणु मशहूरु आहे। हिकु गार में चिलाकशी करण दौरान मुलाक़ात थी हुई। सचल सरमस्त जे वालिद जो नालो मियां सलाहुद्दीन हो, जेकी सचल सरमस्त जे नंढपिण में ई वफ़ात करे विया हुआ। उन खां पोइ सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह खे उन जे चाचे मियां अब्दुल हक़ जन पालियो ऐं उन्हनि सचल सरमस्त खे शुरूआती तालीम पिणु ॾिनी। क़ुरान मजीद पिणु हिफ़्ज़ कयो। उन करे सचल सरमस्त खे हाफ़िज़ अब्दुल वहाब जे नाले सां पिणु सॾियो वञे थो। उन्हनि जो असुलु नालो अब्दुल वहाब हो ऐं उन्हनि जे सच ॻाल्हाइण जे करे माण्हू उनखे सचल जे नाले सां पिणु सॾींदा हुआ ऐं उन्हनि पंहिंजी शाइरीअ में तख़ल्लुस तौरु सचल पिणु लिखियो आहे। अलाह साईं जे इश्क में बेख़ुद थियण खां पोइ नचणु लॻंदा हुआ, उन करे माण्हुनि हिन खे मस्त पिणु सॾींदा हुआ ऐं पोइ सचल सरमस्त जे नाले सां मशहूरु थी विया। सचल सरमस्त जी शादी उन जे चाचे अब्दुल हक़ जी धीअ सां थी ऐं उन मां हिकु फ़र्ज़ंद थियो, जेको नंढपिण में ई वफ़ात करे वियो ऐं शादी 2 साल गुज़रण खां पोइ घरवारी पिणु वफ़ात थी वई। पोइ ज़िंदगी भर ॿी शादी करण जो ॿियो ख़्यालु कोन आयो। सचल सरमस्त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ मां पिणु मुतासिर हुआ ऐं हथ में हमेशह तंबूरो पिणु खणंदा हुआ ऐं सचल सरमस्त 1829 ईस्वीअ में 90 सालनि जी ॼमार में वफ़ात कई ऐं मज़ार राणीपुर शहर में मौजूदु आहे।